मौलाना अबुल कलाम लिखे थो त हिकु राति मुंहिंजी अमड़ भाॼी ऐं सड़ियल मानी मुंहिंजे बाबा साईं जे आॾो रखी ऐं बाबा साईं जे रद अमल जो इंतज़ारु कंदो रहियसि त हू कावड़ जो इज़हार कंदा, पर हिननि इंतिहाई इत्मिनान सां मानी खाधी ऐं मूंखां पुछाईं त मुंहिंजो अॼु जो स्कूल में ॾींहुं कीअं गुज़रियो। मूंखे यादि न आहे मूं हिनखे कहिड़ो जवाबु ॾिनो हो, पर उन वक़्तु मुंहिंजी अमड़ मानी जे सड़ी वञण ते बाबा साईं खां माफ़ी वरिती। उन ते मुंहिंजे बाबा साईं चयो, का ॻाल्हि न आहे, मूंखे उहा मानी खाईंदे वॾो लुत्फ़ मिलियो हुयो। उन राति जॾहिं आउं शबाब ख़ैर चवण बाबा साईं जे कमरे में वियसि त उन खां राति जी सड़ियल मानी जे बारे में पुछा कयमि त छा बाबा साईं वाक़ई तव्हांखे सड़ियल मानी वणी हुई। उन ते हिन मूंखे प्यार में जवाबु ॾिनो त पुट, सड़ियल मानी को बि नुक़सानु नथी पुॼाए सघे, पर तलख़ रवैयो ऐं बदज़बानी माण्हू जे जज़्बनि खे वॾो नुक़सानु पुॼाईंदी आहे। मुंहिंजा बच्चा, समूरी धरती अणवणंदड़ शयुनि ऐं माण्हुनि सां भरियल आहे। मां बि को बहितर या मुकमिल इंसान न आहियां। मां उहो सम्झां थो त असांजे इर्द गिर्द रहंदड़ माण्हुनि खां बि ग़लतियूं थी सघनि थियूं। हिक ॿिए जे ग़लतियुनि खे दरगुज़र करणु, रिश्तनि खे बख़ूबी निभाइण ऐं आला ज़र्फ़ रखण सां ई तालुकातनि खे मज़बूत बणाए सघिजे थो।